लाड़काने जे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी एलिमेंटरी स्कूल बाबत सिंध वॉइस ते रिपोर्ट नशर थियण खां पोइ इंतजामिया हरकत में अची वई आहे। स्कूल में सफ़ाई सुथराई जो कम शुरू करण सां गॾु इमारत जी मरम्मत ऐं तामीराती कम पिण ॿीहर शुरू कयो वियो आहे। सिंध वॉइस तरफ़ां पंहिंजी रिपोर्ट में स्कूल जे कम बंदि हुजण ऐं स्कूल जे अहाते खे नशे जे आदि माण्हुनि जे थाक तौरु इस्तेमालु थियण बाबति निशानदेही कई वई हुई, जंहिंखां पोइ लाॻापियल इंतज़ामिया सूरत हाल जो नोटिस वठंदे अमली क़दम खयां आहिनि। वाज़ेह रहे त साल 2022 जी ॿोॾि दौरान स्कूल जी इमारत मुतासिर थी हुई। सिंध वॉइस ते मामिलो उजागर थियण खां पोइ हाणे स्कूल में ॿीहर मरम्मती ऐं तामीराती सरगर्मियूं शुरू कयूं वयूं आहिनि। इलाइक़े वासियुनि सिंध वॉइस जा थोरा मञीदे चयो आहे त सिंध वॉइस तरफ़ां निशानदेही थियण बैदि इंतज़ामिया स्कूल जो कमु ॿीहर शुरू करायो आहे। सिंध वॉइस चैनल वारनि जी महिरबानी आहे, कमु शुरू थी विया आहिनि, इहे भरे विया आहिनि। अॼु माशाल्लाह गेट बि लॻे थी, ये दीवार प्लस्तर बि अंदरि कमु शुरू थी वियो आहे, हे जेका आहे ओसारी बि शुरू थी आहे, गेट बि लॻी आहे। ऐं तव्हांजी महिरबानी आहे मीडिया जी, माशाल्लाह कमु शुरू थी वियो आहे। हीरोनी बि सभु थी आहे, सफ़ाई अंदरि थी वई आहे, साफ़ु सुथरा हीरोनी बि भॼी विया, न त इहो हीरोनी हुआ त तबाही ॾिनी आहे हीरोनी बि। सिंध वॉइस टीवी वारनि जी तमामु महिरबानी, हुन ॾींहुं स्टोरी न हलाई हुई, जेको हिकु कमु बंदि थियल हुयो, ठेकेदार कोन हुयो। हाणे उन्हनि जी स्टोरी हलाइण खां बाद में ठेकेदार अची वियो आहे ऐं कमु शुरू थी वियो आहे। पहिरियों त हिते जेको आइस वारनि जो अॾो हुयो ऐं ॿारनि खे तमामु हिते जेके प्राइवेट स्कूल बि हुयो ॿारनि जो, उहे बि हिते माना तमामु डिस्टर्ब हुया। इलाइक़े वासियुनि उमेद ज़ाहिर कई आहे त स्कूल जी मरम्मती ऐं तामीराती कम खे जल्द मुकमल करे नियाणियुनि लाइ महफ़ूज़, साफ़ सुथरो ऐं बहितर तालीमी माहौल फ़राहम कयो वेंदो।